अखर आहे वी ऐं डब्ल्यू। अंग्रेज़ी ज़बान जा ॿई अखर वी ऐं डब्ल्यू सिंधी हिकु अखर वाव जे लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जंहिं वाव खे मथां ज़बर हूंदी त उन वाव जे लाइ डब्ल्यू इस्तेमालु कयो वेंदो। जहिड़ी तरह वसीम वाव खे मथां ज़बर आहे, वा ज़बर व सीनी ज़ेर सी मी पेशो मो वसीम। वज़ीर वाव खे मथां ज़बर आहे, वहीद वाव खे मथां ज़बर आहे। ऐं जंहिं वाव खे हेठां ज़ेर हूंदी उन वाव जे लाइ वी इस्तेमालु कई वेंदी आहे। जहिड़ी तरह सां विकराल वाज़ेरे वे, विक्रम वाज़ेरे वे, विकी वाज़ेरे वे। अच्छा, उन खां अलावा अंग्रेज़ी लफ़्ज़नि में जेकॾहिं वी इस्तेमालु थियल आहे त उन वीअ खे असां वाव जे आवाज़ में पढ़ंदासीं। विलेज, वेली, वेकम्ड। अखर आहे एक्स। अंग्रेज़ी ज़बान जो अखर एक्स सिंधी ॿोलीअ जे कंहिं बि अखर जे लाइ इस्तेमालु न थींदो आहे, बल्कि हू पंहिंजा ॿ आवाज़ ॾींदो आहे। जेकॾहिं एक्स खां पोइ ए, ई, आई, ओ, यू, वाई अखर इस्तेमालु थियल हूंदा त उन सूरत में एक्स पंहिंजो आवाज़ ज़ाल ये ज़ेरी ज़ीअ में आवाज़ पंहिंजो ॾींदी। जहिड़ी तरह सां एग्ज़ैम्पल, एक्ज़र्ट, एक्ज़ाइल, ब्यूज़ोम, लग्ज़री, प्रोज़ियम। पर किथे किथे एक्स खां पोइ ई ऐं आई हुजण जे सूरत में बि एक्स पंहिंजो आवाज़ एक्स में ॾींदी। एक्स, एक्सिस, एक्सरसाइज़। ऐं जेकॾहिं एक्स खां पोइ को बि कॉन्सोनेंट आहे त उन सूरत में एक्स पंहिंजो आवाज़ एक्स में ॾींदी। एक्साइज़, एक्सहेल्ड, एक्सिल, एक्समॉस, एक्सप्लेन, एक्सट्रीम। अखर आहे ज़ेड। अंग्रेज़ी ज़बान जो अखर ज़ेड सिंधी ज़बान जे 4 अखरनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ज़ौद ज़ईफ़, ज़े ज़ंजीर, ज़ाल ज़रो, ज़ुए ज़ालिम। इसी तरह ज़मीर, ज़हीर, ज़ाहिद, ज़रीना, ज़ीना, ज़ीशान, ज़ाकिर, ज़फ़र, ज़हूर। असां ए खां वठी करे ज़ेड ताईं अंग्रेज़ी ज़बान जा 26 सिंगल अखर इस्तेमालु कयासीं ऐं उन सिंगल अखरनि सां जे जॻह ते जेके सिंधी ॿोलीअ जा अखर असां इस्तेमालु करे चुका आहियूं 52 मां, उहे आहिनि 38। हाणे अॻिते असां पढ़ंदासीं अंग्रेज़ी जा डबल अखर ऐं उन्हनि सां सिंधी सिंगल ऐं डबल अखरनि जो इस्तेमालु। पहिरियों अखर आहिनि बी एच। अंग्रेज़ी ज़बान जा अखर बी एच सिंधी ज़बान जे हिकु अखर भे भित जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। जहिड़ी तरह भुटो, भटी, भंगी। ॿी अखर आहिनि सी एच। अंग्रेज़ी ज़बान जा 2 अखर सी एच सिंधी ज़बान जे हिकु अखर चे चंड जे लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। जहिड़ी तरह चना, चांडियो ऐं चंदा। उन खां अलावा सी एच चे जे इस्तेमाल खां अलावा सी एच पंहिंजा 2 आवाज़ बि ॾींदी आहे। यानी जॾहिं सी एच अंग्रेज़ी लफ़्ज़नि में इस्तेमालु थियल हूंदी त उन सूरत में असां उनखे 2 आवाज़ में पढ़ी सघंदासीं। या त चे चंड जो आवाज़ हूंदो या त वरी काफ कुते जो आवाज़ हूंदो। पहिरियों आहे चे चंड जी आवाज़ चेयर, चाइना, चेन, चेंबर। हाणे काफ कुते जी आवाज़ में केमिस्ट्री, क्लोरीन, केमिकल। ॿिया अखर आहिनि डी एच। अंग्रेज़ी ज़बान जा 2 अखर डी एच सिंधी ज़बान जे 2 अखरनि जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। ढाल धोबी ऐं ढाल ढगो। जहिड़ी तरह धणी बख़्श, धोकी, धयाणी, ढगो, ढकण, ढाल।
जी एच। अंग्रेज़ी ज़बान जा ॿ अखर सिंधी ज़बान जे ॿिनि अखरनि जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। ग़ैन ग़ालिचो ऐं घे घोड़ो। जहिड़ी तरह गफ़ूर, ग़ुलाम, गनी, घर, घोड़ो, गोट।